नाज़रीन हमारे ॾिसी रहिया आहियो ख़बरचार वेब टीवी ऐं आऊं आहियां आयशा हैदर। नवाब अली मोहम्मद एम यूसुफ रेंची रिपोर्ट मुताबिक नवाब अली मोहम्मद भरसां ॻोठ लखू भुगियो जो रहवासी 15 साल जुमन वल्द मुबारक बुखियो गुज़िरियल 3 ॾींहनि खां पुरस्तार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां काफ़ी ॻोल्हा बावजूद संदसि को बि दस्तगिरी न पेश सघियो आहे, जंहिं करे संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। उन सिलसिले में राब्तो करण ते संदसि वालिद मुबारक बुखियो ऐं मासात रज़ा मोहम्मद बुखियो ॿुधायो त नींगड़ नवाब अली मोहम्मद वियो हो, जिथां वापसी ते गुम थी वियो आहे। खेसि हर हंधि तलाश कयो आहे पर संदसि दस्तपतो न मिलियो आहे। वधीक तफ़सील वठण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे यूसुफ रेंची। यूसुफ, छा तफ़सील आहिनि हिन वाक़िए जा? जी बिल्कुलु, आवांखे इन सिलसिले में ॿुधाईंदो हलां। नवाब बरसां कोट डको बुगियो जो रवासी 15 साल जुमन वलद मुबारक बुगियो गुज़िरियल 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां काफ़ी ॻोल्हा बावजूद संदसि को बि दस्तपतो पइजी न सघियो आहे, जंहिं करे वार सख़्त परेशान आहिनि। सिलसिले में राब्तो करण वालिद मुबारक बुगियो ऐं मासाद रज़ा बुगियो ॿुधायो त नींगर नवाब अली मोहम्मद वियो हो, जितां वापसी ते गुम थी वियो आहे। हर हंधि तलाश कयो आहे पर संदसि दस्तपतो न मिलियो आहे। असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। इन्हनि मुतालबो कयो त नींगर जी ॻोल्हा में मदद कई वञे त जीअं उन्हनि जी परेशानी ख़तमु थिए। जॾहिं त बचलपुर थाने ते एनसी बि दाख़िल कई वई आहे। जी यूसुफ, तव्हांजी महिरबानी। असांजे कंहिं सां बि दुश्मनी नाहे। हुननि मुतालबो कयो त नींगर जी ॻोल्हा में संदन मदद करे परेशानी ख़तमु कई वञे, जॾहिं त बचलपुर थाणे ते अहिड़ी एनसी दाख़िल कराई वई आहे। ॾिसंदा रहो ख़बरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।